अस्सलामुअलैकुम एवरीवन, तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग में भलीकार। अॼु असां इंडस डायलॉग जी तरफ़ां हिकिड़ी नए सिलसिले जो आगाज़ करण वञी रहिया आहियूं, जंहिंमें असां चीन जेको आहे, चीन जो हींअर त पूरी आलमी सियासत ते या आलमी वापार ते या आलमी मैशियत ते जेको हुनजो कंट्रोल आहे या जेको हुनजो असरु आहे, उन जा जेके रूट्स जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त उहे इनकलाब में जेके आहिनि उहे मिलनि था, या उन खां पहिरीं जेका चीन जी तारीख़ आहे उन में मिलनि था। सो असां इन चीन जी पूरी समूरी जेका तारीख़ आहे, जंहिंमें हुनजो इनकलाब अचे थो वञे, माओ जो किरदारु अचे थो वञे, हुनजी इकोनॉमी जेका आहे उहो सोशलिस्ट इकोनॉमी खां कीअं उहो स्टेट कैपिटलिज़म लाइ वधे थी, या चीन सां रिलेटेड ॿियूं जेके बि शयूं ईंदियूं उहे असां हिन सीरीज़ में शुरू करणु वेंदासीं। ऐं एवरी सैटरडे जेको आहे तव्हां मूंखे ऐं कामेडी दीपक राज खे ॾिसंदो। कामेडी दीपक राज जेको आहे उहो लेखकनि ऐं मार्क्सी दानिश्वरनि जेकॾहिं चवां थी ग़लति कोन थींदो, ऐं तमामु घणो जेको आहे उहे सिंध में पढ़िया लिखिया माण्हू कामेडी दीपक जे लेखकनि खे ऐं ॻाल्हियुनि खे संजीदगी सां पढ़ंदा आहिनि, उन मां इल्मी तौर ते ॼाण हासिल कंदा आहिनि। सो कामेडी दीपक वटि हलूं था ऐं पोइ पाण उनजी ख़ैरियत पुछूं था ऐं पोइ बाक़ाइदगी सां सेशन जी शुरूआत करियूं था। कामेड कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ठीकु कामरेड, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। ऐं हीअ मुंहिंजे ख़्याल में ॿियो दफ़ो पाण इंडस डायलॉग सेशन लाइव अची रहिया आहियूं। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं मूंखे हिन अहम टॉपिक ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। जी कामरेड। जी 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 कामरेड, बिल्कुलु तव्हांजो उहो इल्मी कद ई एतिरो आहे जो जॾहिं असां हिन मौज़ू ते डिसाइड कयो त मौज़ू ते मुसलसिल हिकिड़ी सीरीज़ कंदासीं, त असां वटि माना हिकिड़ो ई नालो हुयो, तव्हां हुयो, ऐं पोइ तव्हांखे अर्ज़ु रखियो ऐं तव्हांजी इहा वॾाई चइबी जो तव्हां असांखे ॾिनी ऐं असां ही सिलसिले में हलूं था पिया। सो कामरेड, में इनकलाब ईंदा आहिनि ऐं रूस में बि इनकलाब आयो, ऐं ॿिया जेको 20 सदी में तव्हां ॾिठो त पूरी दुनिया में सोशलिस्ट इनकलाब आया। सो अहिड़ो ई हिकिड़ो चीन में बि इनकलाब आयो। इनकलाब खां अॻु जूं जेकॾहिं इनकलाब अॻु जूं जेकॾहिं चाइना जूं हालतूं समाजी ऐं मुआशी हुननि जाइज़ो वठूं त शुरूआती तौर ते उहे कीअं हुयूं? कामरेड, जेकॾहिं इन ॻाल्हि खे, छाकाणि त वक़्तु घटि आहे ऐं पाण टाइम बि शॉर्ट आहे, ऐं हिनखे माना कंसाइज़ली या प्रिसाइज़ली हिनखे रिड्यूस कयूं ऐं टू द वेरी स्पेसिफिकली हिन ते ॻाल्हि ॿोल रखूं त इनकलाब खां अॻु जेके पूरी चाइना जी जेका सियासी या मुआशी या तेज़ीबी जेका बीहक हुई उहा फ्रोज़न हुई, स्टेटिक हुई, स्टेगनेंट हुई, बीठल हुई। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त चाइना जी मईशत जो सबबु हो, ऐं उन जेका फ्रोज़न हुजण जा सबबु इहो आहे त हू ख़ुशहाल हो ऐं पूरी सिल्क इकोनॉमिक जेको रूट हो उन सां गंढियल हो। नतीजे में हुननि कंहिं बि क़ौमनि खे या कंहिं बि ॿी जेका धारी तेज़ी हुजे उन सां हुननि जो लाॻापो घणे भाङे सियासी लह चढ़ वारो न हो, इंटर माना कंडीशनल कोन हो। इन करे ॿियो त वरी हू हिकिड़ी बादशाहियतनि में विरहायल आहे। पर्सनल जेके स्टेट हुयो, शख़्सियती जेको मंतक आहे उन जी चौधारी हिकिड़ो स्टेट ऑफ रूल वारा वादवी पियो करे या एग्ज़िस्ट पियो करे। उन में तव्हांखे मुख़्तलिफ़ हिकिड़ा वक़्तु मिलंदा ऐं उन में मुन आहिनि, मुंग ज़ातूं आहिनि ऐं पंहिंजो हुन ज़ातूं आहिनि, मंचूरिया आहिनि। तंहिंखां पोइ जेका आख़िरी जेका सोंग डायनेस्टी जेका 960 खां 1270 अचे थी, उन में हिकिड़ी इनकलाबी तब्दीली जी लहर जेका ॾिसण में थी अचे, हिकिड़ी रेवोल्यूशनरी जेका वेव आहे। ऐं उन खां पोइ पूरो हिकिड़ो टाइम पीरियड अचे थो जॾहिं खां ॿियूं सियासी जदीदियतूं तहरीकूं हलनि थियूं ऐं उन जो हिकिड़ो रोमेंस उभरे थो। पीजेंट्री जेको क्लास आहे या उतां जो जेको मजमूई जेको मईशत सां ॻंढियल जेको मुआशी इनकलाबी तबिका हुआ या मुआशी तबिका हुआ, उहे पैसिव ऐं मोड में हुआ। उन्हनि जी जेका हैसियत हुई उहा का बि कॉन्स्टिट्यूशनल या सोशल राइट्स डोमेन में उनखे एक्सेप्टेबल न पियो सम्झो वञे। नतीजे में जॾहिं 1270 में सोंग डायनेस्टी डिज़ॉल्व थिए थी, तंहिंखां पोइ हिकिड़ियूं इनकलाबी लहरूं शुरू थियनि थियूं ऐं 1860 ऐं इन टाइम पीरियड में जेके ॿाहिरियूं क़ौमूं अचनि थियूं, ख़ासि तौर ते ब्रिटिश कॉलोनियल पावर्स इन्वेजन करे थो, उन जा असां सबबु सम्झंदा हलंदासीं। ब्रिटिश कॉलोनियल पावर पहिरीं तरीक़े जीअं मिडल ईस्ट इंडिया कंपनी हुई, जेका ख़िते में पंहिंजे कारोबार खे तवसी एक्सटेंशन ॾियण लाइ ऐं पंहिंजे कब्ज़े खे हतमी शिकल ॾियण लाइ हुननि पहिरीं वापारी मुआदा कया, पहिरीं सियासी हिमायतूं हासिल कयूं ऐं सिंपैथेटिक जेको हिकिड़ो क्लास हो हेठि, उन्हनि खे हिकिड़ा
फ़ाइदा ॾिना ऐं जेके मराइत याफ़्ता तबिका हुआ उन्हनि खे फ़ाइदा ॾिना। नतीजे में उन्हनि उतां जी बादी सियासी क़ुवत खे पंहिंजे हक़ में कयो त पंहिंजे ताक़त जे तवाज़ुन खे पावर ऑफ बैलेंस खे मुनज़म कयो ऐं उन खां पोइ उन्हनि हिकिड़ी जदीद शिकल में पोस्ट कॉलोनियल जेको लेगेसी आहे उन पीस टीम खे तश्कील ॾिनो ऐं ईअं पूरे नंढे खंड ते क़ाबिज़ थिया। ईअं ई हिननि ब्रिटिश चाइना जी मईशत छाकाणि त उन वटि तमामु शाहकार हुई ऐं 4000 सालनि ताईं पूरे ओभर यूरोप मरकज़ी यूरोप ऐं नंढे खंड जे अंदरि हिंदुस्तान ऐं चाइना जी जेका मईशत हुई ख़ासि तौर ते चीनी जेके शयूं हुयूं ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ अहिड़ियूं हैंडी आर्ट्स हुआ उन्हनि जी हिकिड़ी वॾी धाक हुई ऐं पूरो इन ओभर यूरोप जे लंघ ऐं पोर्चुगीज़नि ताईं जेसीं ताईं इहे नथा हिते अचनि तेसीं ताईं उन्हनि जी हिकिड़ी वॾी धाक हुई। हिननि उते कैंटोमेंट जेको अहम मरकज़ी बंदरगाह आहे चाइना जो उते पंहिंजनि जहाज़नि वसीले अफ़ीम जो कारोबार कयो जंहिंखां पोइ वरी ओपियम वार जेका मशहूरु रिनाउंड जेका वार आहे उहा लॻी। उन में छा थियो त उन दौर जो जेको बादशाह हो उन हुकुम ॾिनो जेके टिमाई जेके इनकलाब आहे या बाक्सर जेको रेवोल्यूशन आहे जेको क़दामत पसंदी खे एक्सटेंशन ॾिनो ऐं बादशाहियत खे हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल फॉर्म में न पर उन ई दायरे में रखे पियो पर हुननि हिकिड़ा बुनियादी नोयत जा क़दम खया त हिन खे कहिड़े बि नमूने रोकियो वञे ऐं असांजी जेका ही हेॾी वॾी जेका तारीख़ी ऐं तहज़ीबी क़ौम आहियूं छाकाणि त चाइना जेके ॿियनि जेके क़ौमूं हुयूं उन्हनि खे नॉन सिविलाइज़्ड ऐं बारबेरिक नेशन्स कोठींदियूं हुयूं छाकाणि त हू उन्हनि खां पंहिंजे पाण खे मथां सम्झनि पिया ऐं ख़ासि तौर ते जापानी जेका सोशो इकोनॉमिक जेके डायनामिक्स आहिनि उन जो हिस्टोरिकल बैकग्राउंड ॾिसंदासीं त उन सिविलाइज़ेशन ॿोली लपी उहा उधारी खई ऐं उन्हनि खां तेज़ीब सिखिया पर जॾहिं ब्रिटिश होॾां वञे थो हीअ उन्हनि जी 13,000 जेको 1300 मिलियन टन अफ़ीम दरियाफ़्त करे थो 25,000 जेके पेतियूं हुयूं उन्हनि में उनखे कंट्रोल में आणे थो। तंहिंखां पोइ बर्तानिया पंहिंजे एग्रेशन में अचे थो ऐं एग्रेशन में अची करे चए थो त हाणे हिननि सां सिधी फ्रंटल अटैक करे हिन खे कैप्चर करे पावर ऐं हिन खे मुकमल तौर कब्ज़े में वरितो वेंदो। ईअं कैपिटलिज़म विद इन अथॉरिटेरियन फेस माना हिकिड़े पोस्ट कॉलोनियल थिंकर्स जेके थेरिस्ट आहिनि उहे हिन खे बेशकिती समाजनि में साम्राज्यत ऐं सरमाएदारी जी शिकल खे ख़ौफ़नाक ऐं डप ॾियारींदड़ महसूसु कंदा। हिननि उन चढ़ाई कई पंहिंजी पूरी ताक़त ऐं फ़ौज जे ज़रिए माण्हू ऐं अवाम जी जेका मईशत हुई उहा कोलेप्स थी वई हुकुमरान तबिका ढही विया हुकुमरान तबिकनि में इहा बादशाही घराणो निज़ाम हो उन्हनि उन जा मुतालबा मञिया तंहिंखां पोइ हिननि ते ॾंढ विधा विया ऐं आफ़ीम जे कारोबार खे वरी ईअं जो जीअं एज़ इट इज़ सस्टेन रखियो त इन खां पोइ हिकिड़ो 1911 में सिंध या सिंध जेको विचोले घराणे जी हिकिड़ी तबिके सां तालुक पियो रखे ऐं विचोले तबिके जी हिकिड़ी पार्टी खे तश्कील ॾिनो जेका प्रोग्रेसिव हुई नेशनलिस्ट थॉट बि रखे उन्हनि पंहिंजे इर्द गिर्द माण्हुनि खे चौधारी गॾु कयो ऐं 1911 में शाही घराणे जी जेका बादशाही हुई निज़ाम हो उन डिज़ॉल्वेशन थिए थी उन अंत थिए थो नतीजे में हिकिड़ो इक़्तिदार वजूद में अचे थो जंहिंखे इनकलाब जो नालो ॾिनो वियो। उहा हुकूमत हुई त आरज़ी ऐं अबूरी नोयत जी ट्रांज़िशनल पीरियड में हुई एग्ज़िस्ट पई करे पर सिंध या सिंध जो सबबु इहो ढहण जो छो त उहो इनकलाब थोरे मुदे खां पोइ ढही थो वञे उन ढहण जो सबबु इहो हो त हिकिड़ो त हुन जेको अक्सरियती अवामी जेका हिमायत हासिल न करे सघी ॿियो त हारी तबिको जेको पीएंट्री क्लास हो जेको एग्रेरियन बेस्ड इकोनॉमी सां सलाड़ियल हो छाकाणि चाइना जो वॾो हिकिड़ो जियापे जो मुआशी ज़रियो एग्रेरियन बेस्ड इकोनॉमी हुई उन्हनि जी हिमायत हासिल न करे सघियो। टियों जेका ॿाहिरियां जेके साम्राज्य जेके छाड़ता हुआ ऐं गॾियल हिकिड़ी मरकज़ी सरमाएदारी जेका ताक़त हुई उन जी दॿ न झली सघी नतीजे में इहा डिज़ॉल्व थी वई। उन्हनि टे पंहिंजा फैक्टर्स रखिया हिन खे अॻिते हली करे ढहण खां पोइ त हाणे इन बुनियादनि ते असां समझौतो करे हिन जेका हिकिड़ी फ्रेगमेंटेड कॉन्सेप्ट में विरायल हुजे उनखे कॉन्स्टिट्यूशनलाइज़ करे उनखे कॉन्स्टिट्यूशन फॉर्म में रिकग्नाइज़ करे उनखे इदारती शिकल में मुतारफ़ कराईंदासीं। उन में उन्हनि चयो त जेका 1917 में इनकलाब हुयो सोवियत यूनियन उन पूरी दुनिया ते न सिर्फ़ु दूर रस असर छॾिया घण पासा असर छॾिया उन्हनि चयो त हाणे जेके रूस में इनकलाबी हुकूमत आई आहे उन सां
दोस्ताना लाॻापा क़ाइमु कबा, ॿियो हारी ऐं पोरे तबिक़नि खे ऐं उन जे रोज़गार जो मुस्तक़िल बंदोबस्तु कबो, ऐं टियों जेका चाइना जी कम्युनिस्ट पार्टी आहे उन सां इताद कबो ऐं उनखे पंहिंजी हुकूमत में हिसो पती ॾिबो या स्टेक होल्डर्स तौरु उनखे अॻियां आणिबो। इहो सिलसिलो हले थो ऐं 1980 में सोवियत इकोनॉमी उन टाइम तमामु वॾी पावरफुल थी चुकी, पर चाइना जे बहिरान जो सबबु इहो थो बणिजे जो 1980 धारे सिन यासिन, डॉक्टर सिन यासिन उन जी डेथ थियो वञे, ऐं उन खां पोइ जेका पार्टी जी जेके मर्कज़ी बागू आहिनि उहे वञनि थियूं हलियूं चियांग काई शेक ॾांहुं। चियांग काई शेक पंहिंजे आख़िरी नतीजे में या पंहिंजे घर में कम्युनिस्ट मुखालिफ़ हो, कम्युनिस्ट दुश्मन हो। हू 12 अप्रैल ते 1927 में कम्युनिस्टनि ते हमलो थो करे, जेॾीमहिल जेतोणीकि उहे उन हुकूमत जो हिसो बि हुआ, स्टेक होल्डर्स हुआ, पर उन्हनि जी हैसियत पैसिव हुई ऐं उन्हनि वटि का वॾी वसी पैमाने ते हिमायत हासिल न हुई। उन्हनि ते अटैक करे थो, लॻभॻि 13 लख इनकलाबी कारकुन या जेके इनकलाबी रिबेलिस जेकी मूवमेंट हुई उन सां कंसर्न हुआ, उन्हनि खे मारे थो छॾे, मज़दूर बि हुआ, उन में हारी बि हुआ, ॿिया तबिका बि हुआ, उनजो क़त्लेआम थो करे। ईअं पोइ माओ हिकिड़ी नानचांग जी जेका मूवमेंट हुई उहा हलाए थो ऐं उहा नाकाम थिए थी। तंहिंखां पोइ ही पंहिंजी ताक़त, पंहिंजी दाख़िली जेका जिबलती कुवत आहे, दिफ़ाई फ़ौजी कुवत आहे, उन खे बचाइण लाइ ही पहाड़नि ॾांहुं रुख़ थो करे त जीअं पंहिंजी तनज़ीमी सक खे वधाए सघिजे। ईअं ई क्यांगसी जेको इनकलाबी मर्कज़ी अॾो जिते हिन जो फ़ौजी हेडक्वार्टर हो ऐं उन चौधारी जेके आबादियूं हुयूं उन में हारी तबिकनि ऐं ॿियनि सभिनीनि खे रीऑर्गनाइज़ करे थो ऐं रीइस्टेब्लिश करे, उनखे डेस्पैरिटी खे ख़तम थो करे, इनइक्वलिटी खे ख़तम थो करे, जेंडर डिस्क्रिमिनेशन जो क्वेश्चन आहे उनखे ख़तम थो करे, ऐं हिकिड़ी इश्तराकियत जे बुनियाद ते हिकिड़ी जेको मोड ऑफ प्रोडक्शन आहे या रीडिस्ट्रीब्यूशन ऑफ मोड ऑफ प्रोडक्शन आहे उन निज़ाम खे तश्कील ॾिए थो। ऐं ईअं जितां जितां हिन जो लॻ थिए थो उन्हनि खे इनकलाबी फ़ौजी कुवत सां गॾाईंदो थो वञे, मार्क्सी तइलीम ॾींदो थो वञे ऐं गॾोगॾु उन निज़ाम जो ऐं पंहिंजी ताक़त जो हिसो ठाहींदो अॻिते थो वधे। जी कामरेड। ठीकु है कामरेड, तव्हां लॉन्ग मार्च जो ज़िक्र कयो ऐं असां वटि त लॉन्ग मार्च तव्हां ई चओ था, पोइ सेशन में चयो हुयो त प्यादल पंध जो बाबा जामशोर खां हैदराबाद ताईं प्यादल लॉन्ग मार्च, पर हू जेको लॉन्ग मार्च आहे उहो मुसलसिल जेका सोशलिस्ट पार्टी ऐं कम्युनिस्ट पार्टी उनखे मज़बूत करणु आहे। सो कामरेड, इन्हनि हालतुनि खां पोइ रेवोल्यूशन अचे थो ऐं तव्हां ॾिसो था त रेवोल्यूशन अचण खां पोइ बि चाइना जा जेके हालात आहिनि बदिलजनि नथा, या अहिड़ो छा थो थिए जो माओ खे हिकिड़ो वरी कल्चरल रेवोल्यूशन जे नाले सां ॿियो हिकिड़ो सम्झो त झगड़ो करणो थो पए? सो उन ते पंहिंजूं इनसाइट्स ॾियो। जी जी कामरेड, हाणे असुल में छा आहे त अञा हिकिड़ो पीरियड इहो हले थो पियो, ट्रांज़िशनल पीरियड आहे, जंहिंमें हू लॉन्ग मार्च सिर्फ़ु इन बुनियाद ते करे थो पंहिंजी फ़ौजी दिफ़ाई कुवत खे बचाए सघिजे, पंहिंजी कम्युनिस्ट पार्टी खे बचाए सघिजे, ऐं हिकु ई वक़्तु कम्युनिस्ट पार्टी खे बचाए कोमनतान सां फंड करे पियो, कन्फ्रंट पियो करे, उन्हनि सां विड़े पियो। ॿिए पासे जापान जेको साम्राजी शिकल में उते मुसलतो मड़ियल हो उन खे बि कन्फ्रंट करे पियो, उन खे बि पंहिंजी हदुनि ऐं सराउंडिंग जेका टेरिटरी हुई चाइना जी उन दाख़िली हदुनि मां ॿाहिरि कढे पियो ऐं तड़े पियो। त माना हिकिड़े ई वक़्तु टिनि पासनि खे कन्फ्रंट पियो करे लॉन्ग मार्च ऐं अॻिते वधंदो पियो वञे। ईअं जीअं तातू नदी वटि पहुचंदा, उहा तमामु ख़तरनाक हिकिड़ी नदी हुई जंहिंमां को लंघी पार निकिरे उहो इम्कान न हो, ऐं उनजी गजगोड़ माना मेलनि ताईं ॿुधी ईंदी। पोइ उनखे जेका ली क्वांतिंग जेका पुल आहे ॿिन्हिनि खे गढंदड़ उन तां हिननि जो गुज़र थिए थो, जंहिं ते कोमनतांग जो चियांग काई शेक उन बमबारी थो करे एयर ट्रूप्स जे ज़रिए साम्हूं खां, जंहिंमां पुलनि तां कई हज़ारे कारकुन जेके मारिजी था वञनि, उन में औरतूं बि हूंदियूं आहिनि कुझु, उहे बि शहीद थियनि थियूं। ईअं पोइ ई पंहिंजे सिलसिले खे ऐं मिलिट्री टैक्टिक्स खे डेवलप कंदे अॻिते वधंदा। हाणे कल्चरल रेवोल्यूशन जेको आख़िरी पीरियड हो माओ जो, आख़िरी इनकलाबी फ़ैसिलो त जॾहिं ही हुकूमत जो इनकलाबी हुकूमत जो आगाज़ करे थो ऐं अवामी जमहूरी डिक्टेटरशिप जो ऐलान थो करे ऐं उन जा बाज़ाब्ता हिकिड़ा बुनियाद थो विझे, उन में जो पंहिंजो हिकिड़ो गवर्नेंस जो इकोनॉमिक मॉडल हो, मॉडल ऑफ डेवलपमेंट हो, उन में टे तबिका हुआ। हिकिड़ो त विचोलो जेको सरमाएदार आहे, जेके सियासी इस्तिलाह में असां
नेशनल बॉर्जवाज़ी चऊं उन खे गॾाए थो, छाकाणि त उहा उन दौर जी तारीख़ी मारूदी घुर्ज हुई। मारूदी घुर्ज इन करे हुई जो ज़ारी समाज जो ऐं सनती लिहाज़ खां इंतिहाई चाइना पुठिते पियल हो, उन्हनि ते हथु रखणु माओ जी उन दौर जी हिकिड़ी ऑब्जेक्टिव स्ट्रेटेजिक पॉइंट हुई, ऐं उन्हनि ते हथु बि रखियो ऐं उन्हनि जी हिमायत हासिल कई, उन्हनि खे ताउन में आंदो। इहा माओ जी हिकिड़ी इनकलाबी ख़ासियत हुई। ॿिए पासे जेको पीजेंट्री क्लास हो उन्हनि ते हथु रखियो। टे पासे वर्किंग जेको क्लास हो, जॾहिं हिननि ते हमला थियनि पिया त ही शहरनि जेके मर्कज़ी शहर हुआ एम उन्हनि खां कटिजी ॻोठनि ताईं महदूद थी विया, ऐं पंहिंजी बुनियादी इनकलाबी कुवत जेके हर अवल जेको दस्तो चइजे उहो पीजेंट्री क्लास खे चयो। पीजेंट्री क्लास में जेको रेवोल्यूशनरी जेको कॉन्शियसनेस जेको बिल्डअप थींदो आहे उहो तमामु घटि थींदो आहे, रिड्यूस थींदो आहे। तंहिंजे करे मार्क्सिज़म जे अंदरि हिकिड़ो बुनियादी नुक़्तो आहे त जेको इनकलाबी जेको तबिके वारो जेको हर अवल दस्ते वारो निभाए सघे थो, उहो प्रोलेटेरिएट जेको डिक्टेटरशिप जो कॉन्सेप्ट मार्क्स ॾिनो त उहो मज़दूरी करे सघे थो, ऐं उन इनकलाबी रहनुमाई जो किरदारु मज़दूर खे ई अदा करे सघियो, ऐं इनकलाब आणण जो बुनियादी हदफ़ बि उन्हनि खे ॼाणायो वियो आहे। ही माओ वरी तमामु हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो वियर्ड क़िस्म जो हिकिड़ो एक्सपेरिमेंट करे थो, ऐं उन एम्पेरिकल बेसिस ते हारियुनि खे पंहिंजी ताक़त बणाए थो, उन नतीजे में इनकलाब थो आणे। इन करे माओ ते हिकिड़ी वॾी सख़्तु तनक़ीद कंदा आहिनि जेके मार्क्सिस्ट या ट्रॉट्स्काइस्ट जेके हिस्ट्रियन आहिनि, उहे कंदा आहिनि त बाबा माओ हिकिड़े सरमाएदारनि ते हथु रखियो ऐं हू बुनियादी सिफ़नि मां मार्क्सी बेदख़ल कयो थो वञे। ऐं हिकिड़ी कल्चरल रेवोल्यूशन जेका हुई 1966 खां 1976 ताईं, माओ जी डेथ ताईं, हिकिड़ी पूरी इनकलाबी लहर असांखे ॾिसण में मिलंदी। कल्चरल रेवोल्यूशन में असल में छा हो त जेका हेॾी वॾी ॾुखिया आहिनि 1934 खां 1935 ताईं जेको इनकलाबी सफ़र हिन लॉन्ग मार्च जो शुरू कयो, पूरो 1 साल उन में लॻभॻि 23 नदियुनि खे क्रॉस था कनि, 12 जेके वॾा जेके वॉर लॉर्ड्स हुआ उन्हनि सां विढ़नि था, उन्हनि खे पार पवनि था, उन्हनि खे पंहिंजी सिफ़नि में दाख़िल कनि था किन खे, ऐं 6 वेशी कबीला उन्हनि खे पार पई ही पंहिंजी हिकिड़े इनकलाबी जेका डिक्टेटरशिप जो ऐलान था कनि। उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़ा कमज़ोर माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा मुज़ाहिमत मां थकिजी टुटी मसलत पसंदि बि बणिजी ईंदा आहिनि। त उन में रीविजनिज़म ऐं जेको डेविड हार्वी इन खे चवंदो आहे जेको मार्क्सिस्ट जोग्राफी दान आहे, उन अनइवन एंड कंबाइंड डेवलपमेंट थियरी जेका ट्रॉट्स्की ॾिनी हुई, त उन खे वरी जोग्राफी बुनियादनि ते तश्कील थो ॾिए त जॾहिं हिकिड़ा मख़सूस इनकलाबी पंहिंजे हालतुनि जी नफ़ी कंदे, पंहिंजे इनकलाबी हैसियत जी नफ़ी कंदे फिरी रीविजनिस्ट थींदा आहिनि, मुफ़ाहिमत पसंदि थींदा आहिनि। उनखे चवंदो आहे रीइंस्टोरेशन ऑफ क्लास पावर, तबक़ाती जिबलत जी बहाली ॾांहुं मोटिया। उन्हनि जे ख़ात्मे जो ऐलान उन बुनियाद ते माओ कयो त जेके तनज़ीम में ॾार पिया पवनि, तनज़ीम जी जेका अंदरूनी तोड़ फोड़ आहे, ऐं बोर्जवा जेका लिबरल इंफराद पसंदी आहे, सरमाएदारो जेको हावी रुझान आहे तनज़ीम में उभरे पियो, इहो क्लास क्वेश्चन खे डील कोन करे सघंदो, इनकलाबी हुकूमत खे कोन बचाए सघंदो, ऐं सॼे चाइना जे मुस्तक़बिल जे सवाब जेका ओवर पॉपुलेटेड आहे उन खे महफ़ूज़ कोन करे सघंदो। नतीजे में ही यूनिवर्सिटीज़ अकेडमीज़ ऐं उते वञी करे उन्हनि सां मुखातिब थिए थो नौजवाननि सां, उहो आख़िरी माना वॾो डिघे अरसे खां पोइ हिन वरितल फ़ैसिलो। ये डिसीजन मेकिंग हिकिड़ो ज़बरदस्त उथल पुथल आणे थी। ही चए थो नौजवाननि खे त तव्हां जेके बि लिबरल जेका इंफरादियत पसंदी आहे, जेका लिबरल मोड ऑफ थिंकिंग आहे, ऐं हाणे त पोस्ट मॉडर्न एरा आहे, उन में इहे शयूं तब्दील थी चुकियूं आहिनि, उन खे ख़तमु कयो पंहिंजी सिफ़नि मां। जेकॾहिं उस्ताद, आर्टिस्ट, जर्नलिज़म ऐं मुसवर मुख़्तलिफ़ जेके समाज जूं जेके किरतूं आहिनि या किरत आहिनि, उन्हनि सभिनीनि मां इहे शयूं कढी ख़तमु करे छॾियो, पुराणनि शयुनि खे ड्राए छॾियो, नयुनि शयुनि जो बुनियादु विझंदा वञो, माना कंस्ट्रक्शन ऑफ न्यू ह्यूमन बीइंग उन जी तख़लीक़ कयो, कोड़नि खे ड्राए छॾियो ऐं नई शइ जी तख़लीक़ जा बुनियादु विझो। इहो माओ जो नारो हो। तंहिंखां पोइ हिकिड़ी वॾी उथल पुथल नज़र थी अचे, ट्रेनुनि जी फुल लुट थिए थी, शहरनि जी फुल लुट थिए थी, उस्तादनि खे यूनिवर्सिटियुनि में मारियो थो वञे, पादर हयां था वञनि, माना हर उहा किरत जेका उन ओपन जेका क्रिटिसिज़म थिए पई माओ ते या कम्युनिस्ट पार्टी ते, उन खे उन लिबरल इंफराद पसंद जी दायरे में ॾिसंदे
उन ख़तमु कयो वियो, उन्हनि खे निशानो बणायो वियो। ऐं नतीजो इहो निकिरे थो त वॾी तबाही खां पोइ जॾहिं अफ़रा तफ़री वधी थी वञे, डेस्पेरिटी वधी थी वञे, बैलेंस कोन थो रहे, रूल एंड लॉ जो ऑर्डर सिचुएशन तब्दील थी वञे, पोइ ही जेके नौजवान शागिर्द हुआ 10 मिलियन अराउंड, माना उहे ऑलमोस्ट एतिरा, उन्हनि वरी जॾहिं हिन जी मर्कज़ी जेका इनकलाबी फ़ौजी जेका कुवत हुई ऐं जेका रिपब्लिकन जेका आर्मी हुई, उन्हनि जे हेडक्वार्टर ते वञी हमिलो था कनि, तंहिंखां पोइ माओ इहो फ़ैसिलो थो वठनि पियो हिननि खे बि हाणे डिस्पजेस्ट कयो वञे हितां खां ऐं ॻोठनि ॾांहुं मोकिलियो वञे, त ॻोठनि जूं सख़्तियूं, तकलीफ़ूं, पीड़ाऊं ऐं उन माशी जिबलत जिन जे असर जे ख़ात्मे जे लाइ तयारु थिया, उन असर में ही वकोड़जी विया आहिनि। हाणे इन्हनि खे बि सिखिया वठणु घुरिजे ऐं ईअं 10 मिलियन जेके स्टूडेंट्स हुआ उन्हनि जो सौदो कयो थो वञे। इहो तारीख़ जो हिकिड़ो वॾो अलमियो आहे ऐं हिकिड़ो वॾो मुतज़ाद सियासी पासो आहे जंहिंखे असां हिकिड़े सेशन में नथा बयानु करे सघूं या उन कंक्लूजन नथा करे सघूं। बहरहाल इहो हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट हो माओ जो, छो त माओ आख़िरी जॾहिं स्टेज में पहुतो हो जेके तिबी उमिरि जे, दाख़िलियत पसंदि तमामु घणो थी वियो। इन करे एलन बदियो जेको लिविंग फिलासफर आहे फ्रेंच जो, उहो चवंदो आहे त मार्क्स न पर माओ जेको आहे उहो तदादनि जो मजमूओ हो, हुनमें तमामु घणा तदाद हुआ जंहिं हुनखे दाख़िलियत पसंदि ठाहे छॾियो ऐं हुन जो जेको पूरो हिकिड़ो कल्चरल रेवोल्यूशन ऐं अॻियां हली करे ग्रीप जेको ग्रेट लीप फॉरवर्ड आहे उहो ब्लॉक जोड़े थो, उन में बि नाकामियूं मिले थियूं ऐं जेका मईशत ठहियल ठुकियल हुई उहा बि ड्राई थी वञे। ठीकु आहे। ठीकु आहे कामिल, पाण मैशियत ते ॻाल्हाईंदासीं, पर इहो माओ ते इहो जेको तनक़ीद आहे डिक्टेटरशिप वारी, या त ही जिन जेके माण्हू मराया कल्चरल रेवोल्यूशन में, इहो सही आहे? जस्ट एडेड क्वेश्चन। कामरेड, इहो त हाणे इनफरादी सतह जो क्वेश्चन थी वियो। जेकॾहिं इन ते का प्रोफेशनल हिस्टोरियन या मार्क्सिस्ट हिकिड़ो क्रिटिकल जेको रिव्यू मौजूदु आहे, त माओ जो जेको कल्चरल रेवोल्यूशन हो, इट वॉज अ प्योर फेल्योर, इहो नाकाम थियो ऐं माओ जेकॾहिं इनखे न सम्झे हा त पोइ लिन चोएन लाइ ऐं डेंग शाओपिंग खे वरी ॿीहर सॾाए करे पंहिंजी तनज़ीम में शामिल न करे हा, जेके डेंग शाओपिंग खे कढी छॾियो उन टाइम पार्टी मां उहो ख़ारिज थियल हो ऐं सफ़ा हिकिड़ो ख़ामोश कुंड पासाइतो थी वियो। त इहा आउं सम्झां थो त हिकिड़ी लेक स्ट्रेटजी हुई, छो त माओ हिकिड़ी वॾी उमिरि ऐं पूरे हिकिड़े डिघे मरहले तकलीफ़ुनि जे करे थकिजी चुको, ज़हनी तौर बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान में उहे शयूं ईंदियूं आहिनि मादी तौर फोड़ जो शिकार थींदियूं। ठीकु है, माओवाद जेके बि आहिनि उहो काश ही क्लिप ॿुधण खां पोइ पाण ॿिन्ही खे बख़्शी कनि। मुंहिंजे सवाल खे ऐं तव्हांखे जवाबु। बहरहाल कामरेड, सोवियत यूनियन चाइनीज़ इनकलाब अचण खां अॻु में सोवियत यूनियन मौजूदु हुयो ऐं जोग्राफिकली ॻाल्हि करियूं त 42% ऑफ टोटल लैंड मास जेका आहे उन ते कंट्रोल हुयो सोवियत यूनियन जो। ऐं साॻी वक़्त ते जॾहिं चाइनीज़ रेवोल्यूशन अचे थो त माना हिकिड़ी वॾी आबादी उहो बि हिकिड़े कम्युनिस्ट फिकर सां सलाड़ियल नज़र अचे थी। पर तव्हां ॾिठो त हिननि जे विच में जेके रिलेशन हुआ उहे टेंस बणिजी विया। छो? माना हिकिड़ो तव्हां वटि मौक़ो हुयो त ॿई गॾिजे ऐं पूरी दुनिया में उहो जेको कम्युनिस्ट मॉडल आहे उहो तव्हां लागू पे करे सघिया, बट ईअं छो न थी सघियो? कामरेड, इन ते असल में वाकई तमामु घणी क्रिटिक मौजूदु आहे ऐं इन शइ खे सम्झण जी बि ज़रूरत आहे। उन तारीख़ी जेकॾहिं मारूदी पेरा खणूं था ॻाल्हि सम्झ में इहा थी अचे त अहिड़े पासे सोवियत यूनियन जो जेको स्ट्रक्चर आहे, जेको 42% जेका वास्ट हिकिड़ी डेमोग्राफिक ऐं जियोग्राफिकल हिकिड़ी टेरेटरी हुई उहा कंट्रोल में, ऐं पूरी दुनिया जी इनकलाबी तहरीकनि ऐं क़ौमी तहरीकनि जेके बेठकेती जेके क़ौमूं हुयूं, ग़ुलाम सेमी पेरीफ्री या पेरीफ्री जे अंदरि जेके क़ौमूं हुयूं, उन्हनि ते हथु रखियो ऐं उन इनकलाबी सियासी फ़ौजी हर क़िस्म जी माली मदद सोवियत यूनियन कई। ऐं सोवियत यूनियन ठहिणु ख़ुदि हिकिड़ो वियर्ड फिनामिना आहे हिस्ट्री जे अंदरि, छो त सेकेंड इंटरनेशनल ऐं फर्स्ट इंटरनेशनल उन जी नफ़ी पे कई, छाकाणि त ही इनकलाब उन्हनि जे नुक़्ते नज़र सां हिकिड़ो सनती समाज बणियो ई कोन्हे, अञा हिकिड़े एग्रो इंडस्ट्रियल सोसाइटी मां ट्रांज़िशन थिए थी, ट्रांसफॉर्मेशन थिए थी, जॾहिं एग्रेरियन सोसाइटी मां मुकमल तौरु सरमाएदारी जे इर्तिकाई ॾाके में दाख़िल थींदो ऐं वॾे पैमाने ते वर्किंग क्लास पैदा थी ईंदो, तंहिंखां पोइ इनकलाब जा जेके मारूदी शर्त आहिनि उहे पूरा थींदा
ऐं उते इनकलाब आणिबो। पर थियो छा त लेनिन उन दौर जी मारूफ़ी हालतुनि खे सम्झो, पंहिंजे सियासी तज़ादनि खे सम्झो, पंहिंजी इनकलाबी कुवत खे मुनज़िम कयो ऐं अवाम खे इहो सम्झायो त वक़्तु जो इंतज़ारु कोन कबो आहे। लेनिन इहो ऐलान कयो। तंहिंखां पोइ पूरी दुनिया जे पासे हिकिड़ो तव्हां ॾिसंदो त कैपिटलिस्ट जेको ब्लॉक हो, ठीकु आहे, स्टैंडर्डाइज़ शिकल में कोन हो, ऐं लीग ऑफ नेशंस डिज़ॉल्व थी चुकी हुई, फर्स्ट वॉर वर्ल्ड अञा कोन लॻी हुई। उन नतीजे में उहे शयूं तयारु थींदियूं, ऐं जॾहिं फर्स्ट वॉर वर्ल्ड लॻे थी त हिकिड़ो पूरी दुनिया जे अंदरि रीडिविजन जो क्वेश्चन क्रिएट थिए थो त बेटकियती जेके मुल्क आहिनि या उन जूं जेके जाग्राफ़ी हदूं आहिनि ऐं उन में जेके लाज़वाल बेपनाह जेके मादी दौलतूं आहिनि उन जी फुल लुट कजे ऐं बेटकियती विरासत करे मादी दौलत साम्राजी कुवतनि में विराए छे। इहो जेको इम्पलिस्टिक जेको वर्ल्ड ऑर्डर हो, जे क्वेश्चन इन खे क्रिएट कयो पिए, उहो रीडिविजन जे क्वेश्चन ते हो। ऐं इहो जेको बुनियादी तौर सवाल हो, इंटर इम्पेरियलिस्ट राइवलरी, माना साम्राजी जेके कुवतूं हुयूं या सरमाएदार जेके कुवतूं हुयूं, उन जी बुनियादनि में बाहमी टकराव जो तनाज़र, उन जे नतीजे में लेनिन इन पूरे इनकलाब ऐं इनकलाबी हालतुनि खे सम्झंदे उन मां फ़ाइदो वरितो। हेंस इट वॉज ए सोशो कल्चरल प्रोडक्ट ऑफ फर्स्ट वर्ल्ड वॉर, जेको सोवियत यूनियन जो इनकलाब हो। ऐं ॿियो त मिलिट्री टैक्टिक्स ऐं जेका कल्चरल हेजमेनी हूंदी आहे कंहिं बि सरमाएदार तबिके जी, ज़ारशाही जी उहा न हुई। ज़ारशाही में अवामी अक्सरियत बेज़ार हुई। नतीजे में हिकिड़ी मिलिट्री टैक्टिक्स सां धक सां फ्रंटल उनजो अटैक करे कैप्चर करे इहो ढाए छॾियो। ऐं ॿियो त वरी जेके दोस्ताना तदाद ऐं दोस्ताना जेके लाॻापा, उहे तेसीं ताईं हुआ जेसीं ताईं स्टालिन मौजूदु हो या लेनिन मौजूदु हो। लेनिन त जल्दी में ई 1924 में उनजी डेथ थी वञे, तंहिंखां पोइ 1926 खां पंहिंजी मरण घड़ी ताईं स्टालिन उन जी वागू संभाले थो। उन सां हिकिड़ा सुठा लाॻापा हुआ हिननि जा। शुरूआती दौर में जॾहिं 1949 में हिननि जेको सोशल डेमोक्रेसी जो डिक्टेटरशिप जो मॉडल ॾिनो ऐं ऐलान कयो, उन खां पोइ ई अची करे उन सां मिले थो, जंहिंमें हिननि जी जेका सिफ़ारती ऐं माली मदद कई थी वञे उहो $30,000 उन टाइम इहा वॾी रक़म हुई। उन में इहो चयो वियो त असांखे इंट्रस्ट बेस ते वापसि कया वेंदा पैसा। इहो जोसेफ स्टालिन ऐं उन सोवियत यूनियन जे पीरियड में इहे शयूं थिए थियूं, ऐं उन इंट्रस्ट वापसि करणु ऐं उहो हेतिरे अरसे ताईं कन्फाइंड टाइम पीरियड में रिटर्न कयो वेंदो। त इहे हिकिड़ियूं बुनियादी शयूं हुयूं। हिकिड़ो त हेॾां पूरो चाइना जो जेको मुआशी जियापो उहो सफ़ा पसमानदा हो, पीड़ियल हो ऐं बैकवर्ड हो। इन करे उनखे सनती तौरु उभारणो। माओ जॾो जेको ग्रेट लीप फॉरवर्ड जो ऐलान कयो 1968 ऐं पंहिंजो 60 वारे पीरियड में, 1958 खां 60 ताईं, उन में हिन चयो त उहा हाणे ज़रई समाज आहे, उन खे बग़ैर कंहिं हिकिड़े इर्तिकाई छाल जे ऐं बग़ैर के हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन जी गुज़ारण में सनती दौर में दाख़िल कजे। पोइ हिन छा कयो त पूरे चाइना जे मुल्कनि में ॾींहुं राति हिकिड़ियूं बचियूं क़ाइमु कयूं, जंहिंमें स्टील तयारु कयो वियो। उन में उते जा पॉट्स जेके थां आहिनि ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ जेके इंस्ट्रूमेंट्स आहिनि, उन्हनि सभिनीनि खे औज़ारनि खे उन में ॻारियो वियो ऐं स्टील में तब्दील कयो वियो। लॻभॻि 3 मिलियन स्टील तयारु कयो वियो ऐं उतां खां हुन पूरी इंडस्ट्री जो बुनियादु विधो। पर उन लाइ छा थियो, हिकिड़ी त फ़ौजी बुनियादनि जे एके में मुनज़म कयल हुआ चाइनीज़ जेको समाज हो, ऐं वॾे में वॾी जेका टैक्स नेट जेको थिए पियो, उहो फेडरल बोर्ड रेवेन्यू जीअं खे चइजे, उहो सिधी ट्रांसफॉर्म थिए पियो, उहो मिले पियो फ़ौजियुनि खे ऐं फ़ौजी रज़ाकारनि खे ऐं फ़ौजी कुवतनि खे। नतीजे में जेको हेठियों जेको अवामी जेका अक्सरियत हुई, उहा मुआशी तौरु तबाह थी वई, बदहाल थी वई, ऐं सॼो जेको इकोनॉमी जो मॉडल बिल्डअप कयो उहो कोलेप्स थी वियो। इन करे ग्रेट लीप फॉरवर्ड को या कल्चरल रेवोल्यूशन रेडगार्ड जी जेका तश्कील ॾिनी, उहे बुनियादी तौरु डही आहे। ऐं अॻिते हली करे जॾहिं ख्रोशीफ गोरबाचोफ खां पोइ जेॾी महिल अचे थो, ख्रोशीफ स्टालिन ते तनक़ीद थो करे। हाणे हिते वरी एलन बदियो जी जेका तनक़ीद आहे माओ ते, उहो तज़ादनि जो मजमूओ, सेमिट्री ऑफ कंट्रडिक्शन, त उहो दाख़िलियत पसंदि थी चुको
हू ॾिसे पियो त हाणे जेकॾहिं मुंहिंजी जेका हेॾी वॾी इन्फ्लुएंशियल डायमेंशनल जेका पर्सनैलिटी आहे, स्टालिन हेॾो वॾो ताक़तवर दुनिया जो फौजी डिक्टेटर हो, माना जेका इनकलाबी माना में चइजे, ईअं न सियासी माना में न, इनकलाबी माना में हेॾो वॾो जे पूरी सोवियत यूनियन दिफ़ा कयो, उन ते तनक़ीद थी सघे थी त सुभाणे मुंहिंजी ज़ात ऐं मुंहिंजी शख़्सियत में हिन कोन बचंदी। नतीजे में जेको हिन जेके इहे तकड़ा क़दम खया ऐं अगराई वारा जेके एग्रेशन जेके स्टेप्स हुआ उन में फेलियर थियो ऐं हिन क्रोशिफ सां हिकिड़ा सख़्तु इख़्तिलाफ़ रखा। पहिरीं जेको क्रोशिफ इन खे चवंदा आहिनि सिनो सोवियत स्प्लिट, त उन दौर में ई तदाद उभरिया। हिन चयो त हाणे हिस्टोरिक हिकिड़ो ब्लॉक ठाहियूं था ऐं पीसफुल को एग्ज़िस्टेंस। क्रोशिफ चयो त पूरी दुनिया में हिकिड़ा दोस्ताना लाॻापा क़ाइमु कजनि ऐं बाहमी बकाई पुरमन ते ज़िंदा रहिजे। हेॾा जेको जियोग्राफी ऐं टेरिटरियल बेसिस ते हिन जो जहिड़ो हलियो पिए इंडिया सां, ही चाइना उन ते कतई दावेदार हो, माओ उन ते दावेदार हो। त इहो जेको सिनो सोवियत स्प्लिट ऐं सिनो इंडियन जेको बॉर्डर कन्फ्लिक्ट हो, उन बुनियाद ते माओ उन लाइ इख़्तिलाफ़ रखियो ऐं हुन वारी जेके सेकेंड इकोनॉमी ऐं प्राइवेट इकोनॉमी जा बुनियाद विधा क्रोशिफ ऐं रिविनिस्ट थी वियो त बसि सरमाएदारी खे ॿीहर पंहिंजे समाज में दाख़िल कजे ऐं हिकिड़ो लिबरल जेको ट्रेंड ऑफ पंहिंजो इकोनॉमी आहे उन खे इंट्रोड्यूस कराइजे त समाज वरी कंहिं हद ताईं सेल्फ सफिशिएंट थी सघे। इन ते माओ हिकिड़ी ख़तरनाक ऐं रिथलेस डिवेस्टेटेड जेका क्रिटिक कई, उन खां पोइ जेके हिननि जा दोस्ताना लाॻापा हुआ उहे ख़राब थिया ऐं क्रोशिफ छा कयो त 1960 धारे जेके पंहिंजा हिकिड़ा ज़बरदस्त आर्किटेक्ट मोकिलियल आहे, इंडस्ट्रियल जेके टेक्निक्स मोकिलियो आहे, पीजेंट्री क्लास खे हथी वठाईंदड़ जेके माहिर मोकिलियो आहे, उहे सभु वापसि घुराए वरिता ऐं माली मदद बि बंदि करे छॾी। सियासी सतह ते इनजो मुखालिफ़ थी वियो। त इहे तारीख़ी सबब आहे जेके इन लाॻापन जे विच में हिकिड़ो कंफ्लिक्ट क्रिएट था कनि, ॾार विझनि था, रिफ्ट विझनि था, इहे शयूं हुयूं। कामिड असां ख़ात्मे जी तरफ़ वञूं पिया सेशन जे में, पर ॿ अहम क्वेश्चन तव्हांखे नथो लॻे त चीनी जेके आहिनि उहो पंहिंजे पाण में नेशनलिस्ट आहिनि ऐं हिकिड़ो नेशनलिस्ट जेको आहे उहो कम्युनिस्ट या सोशलिस्ट ख़्यालु रखंदड़ थोरो घटि थी सघे थो, इहो फैक्टर आहे? कामिड असल में ॾिसो, जेकॾहिं पाण इन खे जेकॾहिं मार्क्सिस्ट जेको हिस्टोरिकल जेको पैराडाइम शिफ्ट आयो आहे ऐं अर्बन जेको सबाल्टर्न डिस्कोर्स इन ग्लोबल साउथ आहे, उन में जेके एम मुफ़िकर आहिनि, रंजीत गुहा थी वियो, पार्था चैटर्जी थी वियो, या ईअं ई दीपेश चक्रावर्ती थी वियो, या पोस्ट कॉलोनियल जेके थिंकर्स आहिनि, ख़ुदि फेनिन हिकिड़ो पंहिंजे आख़िरी नतीजे में ॾिसिजे त मार्क्सिस्ट हो पहिरें नतीजे में, ऐं आख़िरी नतीजे में ॾिसिजे लास्ट कंक्लूजन त हू कॉम्पस थो। ईअं माओ खे ॾिसंदो त हुन पंहिंजे पोस्ट कॉलोनियल स्टडीज़ जे तदादनि खे सम्झंदे उन ते डायलेक्टिकल मटीरियलिज़म अप्लाई कई ऐं पंहिंजे वतन जे दिफ़ा लाइ विढ़ियो, जापान खे तड़े ॿाहिरि कढियो ऐं इनकलाब जो बुनियादु विधो। त इहो उन हालतुनि में ऐं हिन वक़्तु दुनिया हिकिड़ी ग्लोबल लिबरल ऑर्डर जी हेजेमनी जो टुटंदड़ जेको वजूद आहे उनखे बचाइण में विरहायल आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त चाइना उन अमेरिकन जेको आर्किटेक्चर आहे ऐं उन जेका पावर रिजीम आहे उन जे ख़िलाफ़ कन्फ्रंट पियो करे। ठीकु, त खिते में इहा शिकल आहे। ऐं ॿियूं त नेशनल मोनोपोलिस्टिक कॉम्बिनेशन, इन खे रोडोल्फ हुल्फरडंग चवंदो त अहिड़ो सरमायो जेको ॿाहिरें सरमाए ते टेरिफ मड़ी भितियूं ऊभियूं करे ऐं उन जी रोकथाम करे ऐं पंहिंजे सरमाए खे हथी ॾे, उन जे लाइ नेशनल जेको सवाल उभरे थो ऐं नेशनल जेका पॉलिसी उभरे थी उनखे इख़्तियार करणो थो पए। त दुनिया हींअर इंटीग्रेटेड पावर्स आहिनि ऐं उन जी जेका सुञाणप आहे उहो असां वटि जेका रिकग्नाइज़्ड या हिकिड़ी आर्टिस्टिक फॉर्म में आहे ई नेशनल। त ईअं चई सघिजे थो त कंहिं हद ताईं पंहिंजी इकोनॉमी जो दिफ़ा हिकिड़ी क़ौमी शिकल में ऐं वतनी जेके जाग्राफी हदूं आहिनि उन बुनियाद ते करे पियो। जी कामिल। ठीकु है, हूं त चाइनीज़ जेको रेवोल्यूशन आहे ऐं जेका बि तारीख़ सां रिलेटेड शइ उहो शौक़ बणिजी वञे थी थोरी ॿुधण में, पर ही सेशन मूंखे पाण तव्हां ॾिठो हूंदो मुंहिंजे एक्सप्रेशन मां त इंजॉय करे मूं ॿुधो ऐं ॻाल्हि कई त लेनिन तजुर्बो कयो हिकिड़ी एग्रीकेरियन सोसाइटी मां डायरेक्टली रेवोल्यूशन लाइ आयो। उते मूंखे हिकिड़ो सवाल बि आयो ऐं हिकिड़ो सेशन जेको पाण मुस्तक़बिल में करण वारा आहियूं ॾाढो अहम तव्हां सां, उहो इहो त हिन जेको AI जे दौर में
जिथे लेबर खे बोट या मशीन जेके आहिनि उन रिप्लेस करे छॾियो आहे, त उते उहो प्रोलेटरी या जेको लेबर क्लास आहे, वर्किंग क्लास आहे ऐं कम्युनिस्ट सोच जेको फ़िक्र आहे उहो किथे थो बीहे। बहरहाल उहो पाण मुस्तक़बिल जे सेशन में डिस्कस कंदासीं। सो ही कॉमेड दीपक राज सां तव्हां चाइनीज़ रेवोल्यूशन ते तव्हां शुरूआती असांजो सेशन ॿुधो ऐं हिन खां पोइ जेको आहे उहो अञा बि इंट्रस्टिंग ऐं मोर छिरकाईंदड़ थियण वारो आहे चाइनीज़ इकोनॉमी ते। ऐं पोइ अञा उन में वधीक शयूं जेके आहिनि उहे साम्हूं ईंदियूं ऐं सिलसिलो असांजो पूरो जेको रेवोल्यूशन्स आहिनि उन ते जारी रहंदो कॉमेड दीपक राज सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां असांखे ॿुधो ऐं जेकॾहिं तव्हांखे हीउ सेशन ॼाण ॾींदड़ लॻे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो ऐं इंडस डायलॉग खे सपोर्ट करियो। कॉमेड दीपक राज तव्हांजा वॾा वड़, तव्हांजा थोरा तव्हां टाइम ॾिनो ऐं मुस्तक़बिल वरी गॾु ॾींदासीं।